अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज जे इन वीडियो में असां ॿुधाइण वारा आहियूं त आज़म मैगल ॾाढनि जे ॾे ड्रामे में छो न आयो, आख़िर कहिड़ी वजह हुई। तो दोस्तों वीडियो के लास्ट ताईं ज़रूरु ॾिसजो ऐं वीडियो के हिकिड़ी लाइक बि कजो। तो दोस्तों अॻिते था वधूं ऐं ॿुधायूं था त आज़म मैगल ॾाढनि जे ॾे जे ड्रामे में छो न आयो, आख़िर कहिड़ी वजह हुई। सैयद शिराज जिलानी के उन इनकार छो कयो। दोस्तों आज़म मैगल ओस्ता मोहम्मद शहर खां ताल्लुक़ रखे थो ऐं उन जे पहिरें ड्रामे जेको KTN ते हलियो उन जो नालो एहसास हुयो, जंहिंजूं क़िस्तूं 49 ताईं हुयूं। दोस्तों आज़म मैगल पहिरियां खां ई KTN ते पंहिंजो डेब्यू कयो ऐं KTN ते ई हर ड्रामो उन जो आयो हुयो। तव्हां ॾिसंदा हूंदा त अॼु ताईं जेके बि उन जा ड्रामा आहिनि, पत्थर दुनिया थियो या ॿिया जेके बि उन जा ड्रामा आहिनि उहे KTN ते ई आया आहिनि, ॿिए कंहिं बि चैनल ते न आहिनि आया। दोस्तों इन जे करे सैयद शिराज जिलानी जो जेको हे ॾाढनि जो ॾे ड्रामो आहे, सैयद शिराज जिलानी आज़म मैगल खे ॾाढनि जे ॾे ड्रामे जी स्क्रिप्ट पढ़ाई ऐं उनखे स्क्रिप्ट पसंदि आई, पर उनखे ॿुधायईं त हीउ ड्रामो धरती TV ते हलंदो, धरती TV जे प्रोडक्शन कंपनी ते हलंदो। इन जे करे आज़म मैगल चयो त मां धरती TV वारो को बि ड्रामो न कंदुसि ऐं मां KTN ते डेब्यू कयो आहे ऐं मां KTN ताईं मां ड्रामा पंहिंजा ठाहींदुसि ऐं जेको हाणे उन जो आख़िर वारो ड्रामो दर्दनि जो दरिया हो उहो सफ़ा सुपर हिट ड्रामो रहियो, तमामु बहितरीनु ड्रामो रहियो। इन जे करे आज़म मैगल चयो आहे त मां ॿिए कंहिं बि चैनल ते पंहिंजो ड्रामो न आणींदुसि ऐं KTN ते ई आणींदुसि पंहिंजो ड्रामो, ॿिए कंहिं बि चैनल ते। बहरहाल तव्हां परेशान न थियो, ॿी का रीज़न न आहे, इहा ई रीज़न आहे, तंहिंजे करे इन जे करे तव्हां परेशान न थियो। दोस्तों आज़म मैगल जा 2 अपकमिंग ड्रामा आहिनि, हिकिड़ो त दर्दनि जो देश ड्रामो आहे जंहिंमें त अब्बास गुल बि शामिल आहे ऐं ॿियो KTN ते ई अचे थो नओं ड्रामो, उहो बि आहे, उन जो बि ॼाण तमामु जल्द टाइटल रखियो वेंदो। दोस्तों वीडियो सुठी लगी हुजे तिन खे लाइक कजो ऐं तव्हांखे छा थो लॻे त आज़म मैगल खे ॾाढनि जे ॾे ड्रामे में हुजणु खपे या न हुजणु खपे, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़ ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो अहिड़ियूं ख़बरूं ॾिसण जे लाइ, अहिड़ियूं नयूं अपडेटूं ॿुधण जे लाइ।